नाज़रीन, कराची का अहम ख़बर आहे। IG सिंध रफ़त मुख़्तार जी सदारत हेठ कंप्लेंट सेल के हवाले से इजलास कयो वियो आहे। कंप्लेंट सेल ते मौसूल थींदड़ शिकायतुनि खे DIG पाण ॾिसनि। IG सिंध जो चवणु आहे त शिकायतूं कंदड़नि जी पहुच मूं ताईं पहुती त मां पाण मुरादो नोटिस वठंदुसि। IG सिंध जो चवणु आहे त मां एक्शन वठंदुसि त का बि माफ़ी न हूंदी। लाॻापियल DIG न रुॻो तस्दीक पर तहक़ीक़ बि कनि। एक भेरो ॿीहर नाज़रीन अवां सां शेयर कंदासीं। अहम ख़बर आहे। IG सिंध रफ़त मुख़्तार जी सदारत हेठ कंप्लेंट सेल के हवाले से इजलास थियो आहे। कंप्लेंट सेल ते मौसूल थींदड़ शिकायतुनि खे DIG पाण ॾिसनि। IG सिंध जो इहो चवणु आहे। शिकायत कंदड़नि जी पहुच मूं ताईं थी त मां पाण मुरादो एक्शन वठंदुसि। IG सिंध जो चवणु आहे त मां एक्शन वठंदुसि त का बि माफ़ी न हूंदी। लाॻापियल DIG न रुॻो तस्दीक कनि पर तहक़ीक़ बि कनि। कराची का अहम ख़बर आहे। नाज़रीन, आगाह कंदासीं अवां सां। कराची IG सिंध जी सदारत हेठ कंप्लेंट सेल जे इजलास जे हवाले सां इजलास थियो आहे। कंप्लेंट सेल ते मौसूल थींदड़ शिकायतुनि खे DIG पाण ॾिसनि। IG सिंध जो इहो चवणु आहे। शिकायत कंदड़नि जी पहुच मूं ताईं थी त मां पाण मुरादो एक्शन वठंदुसि। IG सिंध जो चवणु आहे त मां एक्शन वठंदुसि त का बि माफ़ी न हूंदी। लाॻापियल DIG न रुॻो तस्दीक कनि पर तहक़ीक़ बि कनि। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। ज़हीर शेख लाइन ते मौजूद आहे। जी ज़हीर, आगाह कजो। IG सिंध हिकु अहम इजलास घुरायो। उन इजलास जे अंदरि तमाम DIG SSP DSP खे जेको तलब कयो वियो। IG चयो त जेको अवाम जे जेके नुमाइंदा आहिनि उहे अवाम जेकी शिकायतूं खणी अचनि थियूं उन्हनि खे फौर हल कयो वञे। उनखे फौर हल कयो वञे और जेतिरा बि जेके DSP ऐं SSP उहो घटि में घटि 2 कलाक जेको आहे थाणे जे अंदरि मौजूदु हुजनि ऐं जेके बि मामला उनखे फौरन हल कयो वञे। उन्हनि इहो बि हिन सां गॾु चयो त अगरि कोई बि शिकायत मूं वटि ईंदी त उनखे कंहिं बि क़िस्म जी रिआयत न ॾी वेंदी ऐं उन शिकायत खे जेको आहे उन मथां एक्शन कयो वेंदो। अगरि ज़रूरत पई त उनखे फौरन मुअतल कयो वेंदो। उन चयो त अवाम जी ख़िदमत असांजो पहिरियों अज़्म आहे। इन करे हर हाल में जेके बि मुश्किलात हुजनि जेके परेशानी हुजनि उन फौर हल कढियो वञे ऐं अवाम खे फौरन रिलीफ ॾिनो वञे। जी ठीकु आहे ज़हीर, अवां जी महिरबानी।